छा थियो खरतल मोटरसाइकिल वती थी के माल पंचर थे थी के माल बंद पाण बंद क्यों या खराब थी वई मां पाण बंद कया तू टेंशन न कर मुझे स्कूटर रे टोकू तो हाने इन रोड सा अच वना घणी अच्छा इन स्कूटर तू कमाल दिस जाए कुरान छा कदे छा वो तू मां तो के समझाया तो हाल तो सही हेडे वाह में छा करूं अली छोरा अरे छजो कुछ इतिहास शहर वाला समझिया ने पाण के दिया हां हाने मन हेडे फरियाद हाने अच हां तू जेको आ हिन कर अच्छा क्या माने हिते बिह तुम ओ हिते कपर ते हिते मना पीणो आ मां बिह तुम माना तू पींदे तू गुम थियणो मां तो गुम थी वना मां चंदो नांग 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 काथे आ नांग अरे दसाई तो अना माने कुड़ी यारो नांगा तू इन हलियो वने नांग नांग चंदो सु मानू गड थींदा ना गड थींदा नांग के दर को दिसण जना ताई तू मां एक बे जा सुआ न हो कोन उड़े के थीनो तू अरे त सुआ अच्छा माने पो बाद में सुआ ना हां पो तू इन हलियो वन जाए मां नांग नांग कंदो मानू झुम कंदा हां तू वरी मारो स्कूटर काय भजी वन जाए पुराणो आ ना पो तू पंद दे जा छोरा वो तू बाते छदे दे हां वो तू हल मां बा समझियो मां याने हाय पा भाई सुआ न हो ना यू सुआ नाग 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 ॾिठो मां पंहिंजी ज़िंदगी में न ॾिठो आहे छत मुंहिंजो आहे नाग जो हल एॾो वॾो नाग हे बा छत मुंहिंजो आहे नाग खे हे ॾिसो ओ हेठि टुॿी वञे आहे त कोन अदा वक़्फ़े सां मथे अचे थो अच्छा छत मुंहिंजो नाग जो छत मुंहिंजो कॾहिं ॾिठो अथव सत मुंडियो काथे सत हे हाणे टुॿी वञो दा मां पाण अखियुनि सां ॾिठो हुंदो सत न सत मुंडू तो हेजू हेजू मुंडू अंधो तो नहीं अंधा ता हो छा आए तो कौन अरे तू भी आनी हो बाबा गर्मी लगी त ने मथे अचे तो वरी हेठ तू भी आनी तो अजी पी सके तो ओए लिख तो ओए सत मुंडू छे नाग 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 हां कथे आ ओए हे सत मुंडू तो है ओए सत अरे सत मुंडू तो नाग में पा अरे पा तो ओ छे हां सत मुंडू हे चुप रे हे दिसो था हां हां छे यार ता जो अखियो खराब है डॉक्टर को नी चेकअप करे ये मुने तो कला कांदी ते जो से दीद में जो नजर तो ताके कला कांदी हे दिसो हे चुपड़ी ओए ना ओए हे छा ओए अरे तू भी आनी हो बाबा गर्मी लगी त ने मथे अचे तो वरी हेठ तू भी आनी तो अजी अरे लगल थी चाबी स्कूटर में हे चुपड़ी ओए ना ओए हे छा ओए जाओ नाग ओए बाबा आए अरे हमरा मुझी मोटरसाइकिल कायो रे काते अरे वो चोरी करियो हमरा यो ता सा गडियो छा बाबा बाबा ना सही बुझाए यार ता अरे स्कूटर चाबी जो नए स्कूटर जो तू केरा अरे ने कद वने मारो मोटरसाइकिल कायो यार भले तो मोटर बहुत अच्छे जा थोड़ो होलियो तो बुधा माके मता मा सुना साईं जेको हाने पोयो वेवा साईं के टोपी बोपी आ इज्जतदार घुमालो कर नमाजी लगे बोलवे नारी ना के पास साईं पढ़ियो लिखियो आ बाबा छो ओ हो बस बस मा समझियो के खुले ते रुमाल हां साईं बिल्कुल मदद मा आसरो ही ना कर भाई एक नंबर जा फराडी थी मिलल थी भाई फराडी थी मां कल घर बकरी गडियो चारण जेले मां के चेन वणते ओ जहाज दिस मां बिचरियो वणते जहाज दिस ओ वही गाल आ ना मां जो मता दिसु चोंदा बयान मोजद मानु जे तू चे तो दबे वा बई बकरियों हाने आसरो ना कर बकरियों मान बस आसरो ना कर बस घर मान संगत अगर अवां के ही वीडियो क्लिप पसंद आयो है तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो और घंटी वाले बटन के जरूर दबायो जी असांजे चैनल जो हर वीडियो अवां ताईं पहुंची सके। वडी मेहरबानी।